या अल्लाह, या रब्बुल आलमीन, सब जो भलो, सब जी खैर। या पालनहार, इन ज़मीन ते रहने वारे हर मखलूक के खुश रख। या रब्बुल आलमीन, हर एक इंसान के पंहिंजे पंहिंजे घरन में पंहिंजे बचड़न सां खुश रख। या रब्बुल आलमीन, तुझे इन प्यारे वली शहीद बाबा जी दरगाह ते दुआ घुरी रहिया आहियूं। तू कबूल फरमा। मुंहिंजा अल्लाह, तो हर जहान जो ख़ैर गुज़ार, हर उम्मीदवार जो उम्मीदूं पूरियूं फरमा, हर सवालीअ जूं झोलियूं भर। मुंहिंजा अल्लाह, असांजी दुआउनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमा। आमीन सुम्मा आमीन। अली सोहना लगदा अली वाला, अली सोहना लगदा अली वाला। सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले, सुन ले, सुन ले, नहीं ओ भजदा अली वाला। सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साई जिस दम हांडियां दे विच पाया है। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साई जिस दम हांडियां दे विच पाया है। तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नू आया। बोतल किथे तू किथे, तू किथे, देखू सददा अली वाला, देखू सददा अली वाला। सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला।
मूंखे इहो त ॿुधायो मुंहिंजी उहा यतीम धीअ किथे आहे बाबा जेका मुंहिंजी दिलि जी पार आहे मूंखे हमेशह यादि रखंदी आहे जंहिंखे ॾिसण लाइ हमेशह मुंहिंजूं अखियूं बेकरार रहंदियूं। नसीब नाल असां ई आहियूं बाबा सभा खां पहिरियों असां तव्हांजो दीदार कयोसीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा कहाँ है? वॾी ॻाल्हि है बाबा सही वॾी ॻाल्हि है सासू सच में हज जी बहु मुबारक हो। खुश रहो काश तुंहिंजी मां अॼु ज़िंदा हुजे हा न त तुंहिंजो मुंहिंजो प्यार ॾिसी ॾाढी ख़ुशि। एक ॻाल्हि नथा बाबा हर नमाज़ी परहेज़गार को जन्नती हूरा मिलसन तेको जो हूर मिलसी वॾी अम्मा जा क्या थीसी? अदी वॾी अम्मा उते वञी बोर थींदी ॿियो छा थींदी? अदा साईं तैं बाबा को ओ ॻाल्हि ॾसी आई? धीअ उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां मूंखे हिन महिल ताईं न ॿुधाई आहे? बाबा साईं उहा ॻाल्हि ही आहे त असां पंहिंजे नंढे भाउ सफ़दर जे लाइ रिश्तो ॻोल्हियो आहे। सुहिणी धीअ तूं पंहिंजे भाउ जी तारीख़ तय करे पोइ मूंखे तूं छो न ॿुधायो? बाबा साईं शुक्र है तुसा हाँ कर सके ते मन्नत मनिए कि तुसा भी हाँ कर छोड़ो। सुहिणी धीअ रब पाक इन्ही दरगाहनि में सुतल वलियनि जे सदके हिन हवेलीअ ते रहमत जा गुल बरसाईंदो रहे। मालिक है जंहिंजी ओभर पीअण लाइ पूरी दुनिया तरसंदी आहे तोखे कहिड़े पागल कुत्ते खाधो आहे जो बग़ैर कंहिं इजाज़त जे सरदार बुलंद खान जो दरवाज़ो खड़कायो अथई। हिन ऑफिसर खे बि खुट न खयो आहे जो हिते आयो। पहिरें जेके ऑफिसर आया उहो कहिड़ो खटियो खाई आहे जे बेटा मार खाए हले वेंदो। दिल त चए थी इतो ई शूट कयां पर सोचो त साईं छॾी अस्सलाम वालेकुम बोतार। वालेकुम अस्सलाम। मां तव्हांजे इलाइक़े में नओं अफ़सर आयो आहियां हुकुम सां सभ खां पहिरियों बोतार जो सलाम कयां। हा त तूं सरदार बुलंद हाज़िरी ॾियण आयो। हा सरदार सभ खां पहिरियों मां तव्हांजो ग़ुलाम गवर्नमेंट जो मुलाज़िम मां बाद में आहियां। हाज़िरी ॾींदे ग़ुलामी ॾींदे त ॿ टे ॾींहं थी न त हितां टिका थुॾा खाई हलियो वेंदी।
ओ मुझा कानून जा ऑफिसर मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जितां तुंहिंजे कानून जी हद ख़तम थींदी आहे उतां मुंहिंजी ताक़त जी हद शुरू थींदी आहे फज़ल अल्लाह जे सां मुंहिंजा मोर लाॾा मां सम्झां थो सरदार तव्हांजी उमिरि ॿुधाए थी तव्हां वक़्त जी वॾी वॾी पढ़ाई ॾिसी हूंदी दिल हुजे जवान हिन अची ॾाढ़ी में छा रखियो आहे ओ कानून जा पुतकड़ा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेके बि फ़ैसिला मुंहिंजी हिन जागीर में थींदा आहिनि उहे मुंहिंजी ही निगरानी में थींदा आहिनि कानून सिर्फ़ सजावट लाइ हूंदो आहे हुकुम तव्हांजो सरदार ओ चिंपी आयो सी आयो तेल मले अरे पंहिंजे हिन इलाइक़े में का अहिड़ी हवेली ॾिठी हुन में रंग बरंगी राशन सां भरे छॾींदा मां पंहिंजी हयातीअ में 11 ॻाल्हियूं क़ुरान करे मारे छॾियूं ऐं 11 साल थी विया आहिनि मां रंधड़ो आहियां मूंखे इहो सम्झ में नथो अचे त मुंहिंजी भेण मुंहिंजे मथां कहिड़ो जादू करे छॾियो आहे जो मुंहिंजी हिन जागीर में हुस्न जो काल अची वियो आहे मां त इहो थो चवां त मुंहिंजी हिन जागीर में अहिड़ी का हसीन पैदा थिए जेकी मुंहिंजे हिन अंदर खे कढी ॿाहिरि चक मारे चक अरे हाल फिलहाल ही नांग खाइण वारा पितर त खाओ कहिड़ी बाहि थो करणु मुंहिंजे त अंदर में अॻे ई बाहि भड़की रही आहे मां फायर ब्रिगेड वारनि खे फोन करे छॾी आहे तव्हां टेंशन न वठो तेल मले बंदि कर हाणे ॿुधो जेको हुकुम सरकार हाणे ॾिसणो इहो आहे त हिन बाहि विस्माइण वारी काॾों ईंदी आहे ऐं कॾहिं ईंदी आहे सरकार भला वञण महिल हिकिड़ो अर्ज़ु कयो वञा तेल मली फाट सरकार तव्हांजी उमिरि हाणे हथ में तस्बीह खणी अलाह अलाह करे तौबा करण जी आहे तौबा करण जी बाबा तेल मले अरे ओ चिंकी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूंखां ॾाढा साल साथी मेंबर राति जो मासूम छोकिरियुनि जे जिस्म जो खून पी ऐं वरी सुबुह जो एसंबलियुनि में तोड़ फोड़ कंदा आहिनि मां त अञा कुझु ॾिठो ई न आहे मां त मासूम आहियां सरकार तव्हां त न कुझु ॾिठो ऐं न कुझु कयो आहे हिन उमिरि में मां त तव्हांजे लाइ सिर्फ़ु दुआ ई करे सघां थो हा दुआ कर मूंखे दुआ करे त कहिड़ी बला पैदा थिए जेकी मुंहिंजे अंदर खे ॿाहिरि कढी जिगर खे चक मारे मां बि शहीद बाबा ते
दुआ घुरंद से हाँ दा हाँ छोड़ मां सदको वञा चंद जहिड़े भाउ कहूं हर वेले सदको वञाए सदको वारी वेंदी आहियां ईअं नथी सोचे त का मखण जहिड़ी का पंहिंजे लाइ भाॼाई ॻोल्हियां पर दा 4 ॾींहं त लॻंदा नी सुठे रिश्ते जे लाइ ख़बर कर ऐं मां अहिड़ी तुंहिंजे लाइ पार लॻंदमि जेकी सारी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत करे सच थी चई सच थी चई अॼु ताईं मूंखे जेका बि मिली आहे सब अध में छॾे बेवफ़ाई करे हली वई आहे हाणे त मां शहंशाह पीर ते इहा ई दुआ घुरंदुसि त जेका बि मूंखे मिले सा मुंहिंजी ज़िंदगी भर मुंहिंजो साथ ॾे मैं अपने बड़े भिरा दी शादी दिवस से मन्नत मनवाई ताकि उन्हें शादी जल्द से जल्द असा जलण में आए थे मजार से असा घोड़े को मस्त ही दिखा से लेकिन कुछ सवार नहीं दिखा घोड़े जो सवार सैयद जो मसलो कॾहिं ईंदो आहे काथों ईंदो आहे इहा मूंखे ख़बर न आहे कॾहिं ईंदो आहे जॾहिं कंहिं मज़लूम ते ज़ुल्म थींदो आहे तॾहिं ईंदो आहे छलांग ॾेई जॾहिं घोड़े ते चढ़ंदो आहे ईअं सम्झंदा आहियूं त जो धरती फिरे कॾहिं सैयद ज़ादो घोड़े ते चढ़ंदो आहे उन जी अखियुनि मंझां खून जूं लाकूं घोड़े जे सूबनि मंझां बाहि जा छोला निकिरंदा कक सड़े पन सड़े सड़े साओ गाओ सैयद लाल लतीफ़ ते जंहिं रिझायो अलाह तव नहीं तो तन खे दियो
दी खुशबू तो गुलाब जी गुलाबी भी नहीं फजल अल्लाह जी देखे नहीं गाड़ी को पीछे थी पर्दे पे रास्ता देवे या तो असांजे सरदार मिलन खान की गाड़ी है या तो पैदे थी न थी सके सरदार होती अपनी हवेली दा यहाँ भी को आदियाँ वाह मुजार वाह तुझी कारीगरी दी हुस्न जी हूँ न कदे जिंदगी में ॾिठी न वरी कदे ख्वाब में ॾिठी बाबा जी ओ बाबा जी बाबा जी तो आकू आदि पिया तो आकू मैं को तो इवें लगदा तुसा कन्ने कुल बोरे थी गए बे दिल हुजे जवान अच्छी दाढ़ी में छा रखियो आ फजल अल्लाह जे बाबा जी थोड़ी मेहरबानी करके रास्ता दे सो हाँ रास्ता बिल्कुल ऑर्डर पूछते कर बाबा पूछते कर आहे तो कुछ ही कोन रुगो तेरे ही छपो खुशबू दिए थे सरदार बिलंद खान जे कहीं की दिल जी सेज ते न विहारी न त पोइ जीअण जो मज़ो कोन ईंदो फज़ल अल्लाह जे सां हा यार या दुआ घणा या सही धंधे तुझी शादी जल्दी थी वने बस इहा इंतजा ॾाढी हुई अधी भी दुआ घणा वही सही बाबा ते तुझी शादी जो फिक्र हाँ इहा ॻाल्हि त सही आहे पर मगर अधी के सिंधी ॻाल्हाए नथो अचे न फेरा अचनि था ख़बर ई नथी पए अरे यार भा तू भी ॿाहिरां छड़ो सवाल कंदो आहे भई ज़रूरु उहा पंजाब में कुझु टाइम रही आहे उहा रही उॾे आहे उते ई हर कोई वॾी थी वई आहे ज़रूरु उनखे सिराइकी ईंदी हिते रहण में कुझु टाइम लॻंदो उनखे सिंधी ॻाल्हाइण में ज़रूरु आहिस्ते आहिस्ते ज़रूरु सिखे तूं घबरा न इंशाल्लाह बस तुंहिंजी शादी थी वञे इहा चिंता रही पए त बस भुलने वाली घिटिया में घर सजण जो भुलने वाली घिटिया में घर सजण जो घर सजण जो मुझे मखण जो साईं घर सजण जो मुझे दिलबर जो भुलने वाली घिटिया में घर सजण जो भुलने वाली घिटिया में घर सजण जो घर सजण जो मुझे मखण जो भुलने वाली घिटिया में घर सजण जो गालिने कंधे वाप ढली वई गालिने कंधे वाप ढली वई दिल हसने मां हली वई दिल हसने मां हली वई गालिने कंधे वाप ढली वई गालिने कंधे वाप ढली वई दिल हसने मां हली वई दिल हसने मां हली वई सेवने हलंदासीं दो घुरंदासीं जानी जीअं थियूं नचदा ओ सेवने हलंदासीं दो घुरंदासीं जानी जीअं थियूं नचदा हा सेवने हलंदासीं दो
घुरंदासी जानी थिए थो नचदा ऐसे वणे हलंदासी घुरंदासी जानी थिए थो नचदा हथन ते ही मेहंदी जाही गुलेड़ा पातई हथड़न में सोन संदा छलेड़ा तोखे खुशी जू मुबारक नई जिंदगी जू मुबारक चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला जाने थो मोला हजण साईं मिठा माण्हू हजण साईं मिठा माण्हू गरीबन जी तोखे पार कया गरीबन जी तोखे पार कया ॾिसी तोखे जियन जेके ॾिसी तोखे जियन जेके गरीबन जी तोखे पार कया हरे 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 तो हुस्न हुयो ओ मुझी परी जेकर तू मूंखे जिंदगीअ में न मिले त मां मरी मां मरी
पहली बारी कर ली हूँ कुछ कर चलो खेल सजाऊं सजना मेरे होके मैं जा हो गई ये तेरी बेजा बेजा मेरे होके मैं जा हो गई ये तेरी बेजा बेजा खुल के जोर मैंने कहना मार गई रहना याद देना स्वाद जुल्फों बिकल के मरोड़ लो खुल के जोर मैंने कहना मार गई आज सारे कुछ मेरे होके मैं जा हो गई ये तेरी भेजा भेजा मेरे होके मैं जा हो गई ये तेरी भेजा भेजा तेरे प्यार तो सब के जावा कुछ कर चलो खेत छड़ावा सजना मेरे होके मैं जा हो गई ये तेरी भेजा भेजा मेरे होके मैं जा हो गई ये तेरी भेजा भेजा अदा ये छापो करी छापो उड़ामा हली गई केर हली गई खैरा मुझी रब बुधी थी मुझी रब तुझी भाभी तोखे मिली वई मावयो न शहीद बादशाह होश परवारे थे उन मुझी दुआ गाई हाणे मुझी सोनी मुखे मिली वई हाणे तुझो कमु आ मुझी भेण मां 12 साल रंधण रहियसि हाणे मुझी शादी कराए तुझे हथन में आया तुझे हथन में मुझी शादी करा देर न करे पर अदा लख तो के मुबारक यो तो बुधाए पर वो आखिर केरे खैरा यो मुखे चिंकणी बुधायो त इया हूर यो जेको हाजी तालिब आहे न उनजी धी आहे धी अच्छा यो हाजी तालिब जेको सतो हज करे मोटियो अच्छा अदा हाजी यो हाजी जेको पूरी रस्ते में आयो हो अच्छा हाँ यो हाजी तालिब खबर नाहे त इनी उते रब जी दरबार में याई दुआ घुरी हुई त मुझी इन धीअ खे हिन सरदार बिलंद खान जहिड़ो
घूट मिले। हाँ छो न दा आखिर मुंहिंजो भाउ सतनि ॻोठनि जो ज़मींदार आहे। हाथी ऐं काठी ऐं तूं असे पत मुंहिंजे भाउ में का कमी त नाहे। हा हा भाउ अॼु ई मां दावत जो पैगाम मोकिलियां थी पई हाजी साहब वारनि ॾे। हाँ हाँ यो ख्याल रख जाए किथे यो हबीज अकेलो ना अचे। उनखे यो भी चइजाए त घर जो बच्चो बच्चो सभु अचनि त मुंहिंजी दिल में ठरंदी मुंहिंजी दिल में। हाँ भाउ हाँ तूं इंतज़ार कर। वॾी ॻाल्हि आहे नगर खुटी वञे पर ही ज़मीन न खुटे। उन्ही सरदार जलंद खान असांखे मानी जी दावत कई आहे। सरकार उन्हनि जो त इहो ई हुकुम आहे तव्हां सभु अचो हिकु बि न रहिजे पूरी फैमिली समेत अचो दिलि मरे तव्हांखे सते हंध जी मुबारक बि ॾियणु चाहिनि था दिलि मरे। सिंकरी सरदार साहब खे चओ असां तव्हांजा सुबुह महिमान आहियूं। जीअं पुटु भैया जवान साहब मां हाणे हलां थो दिलि मरे। बाबा साईं सरदार बुलंद खान असांने पहिरियों दफ़ो दावत मोकिली आहे पोइ हलणो त पवंदो। बाबा दिक़त सां सभु ॾिनो साईं हलणो त पवंदो। हा दा साईं मूंखे त कुझु चकर थो लॻे अॼु अलाए कंहिं सरदार साईं असां त महिरबानी थियो आहे। हा हाणे छा सलाह कर पूरी फैमिली सां हलंदो या सिर्फ़ु अकेला ई हलंदो? मां हिकिड़ी तरकीब सोची आहे। सोचियूं त तव्हां पुटनि सां सलाह मशवरो कयो। हुनजे करे मां इहो जेकी फार्म हाउस वारी ज़मीन आहे न कोई इन में को ॿियो मंसूबो पढ़ाइण थो चाहियां। तव्हांजी इन में कहिड़ी सलाह आहे? बाबा साईं मां त सोचियो हुउमि ज़मीन में मेण जो वाड़ो खोलां पर जेको तव्हांजो हुकुम हुजे पसंदि कयो। छा उनखे तूं मेहन जो वाड़ो लॻाइण थो चाहीं? तुंहिंजी छा सलाह आहे डॉन मुंहिंजा प्यारा पुट? बाबा साईं मां त सोचियो फार्म हाउस जी ज़मीन ते फैक्ट्री ठारायां पर हाणे जीअं तव्हांजो हुकुम सिर अखियुनि ते। मुंहिंजे कमनि में तंग न आयो। हा साहिरो बाबा साईं जो जेको फ़ैसिलो हूंदो न उहो असां सभिनि खे मञणो पवंदो छो त इन में ई असां सभिनि जी भलाई आहे। बाबा साईं जेको बि फ़ैसिलो कंदो उहो सुठो कंदो छो त उहो असांखां वधीक ॼाणे थो। असां सॼनि खे बाबा जो चवणो मञणो पवंदो।
शिंकणी तोखे त मां मोकिलियो हुयो न हाजी साहब जी दावत जे ॾियण लाइ। छा कई साईं? वियो हाजी साहब रे तव्हांजे हुकुम मुताबिक़ तेल मले ऐं 7 अज जो मुबारकूं बि ॾिनियूंमांसि तेल मले ऐं चयोमांसि तव्हां सभिनी खे दावत आहे सरदार बुलंद खान जी पूरी फैमिली खे तेल मले। ठीक आहे ठीक आहे हाणे वसो फज़ल अल्लाह जे सां। हाँ छंकणी तो वञी पूरो इंतज़ाम खे तैयार रखो ऐं उन्हनि महिमाननि जो एतिरो त इस्तक़बाल थियणु घुरिजे जीअं लेडी डायना जो बि नाहे थियो। हाँ फकीर खैर थी असां अन्न पिनण वारा जोगी न ख़ैर हुस्न जो मिले। फकीर अछी दाढ़ी अटो ख़राब हिकिड़ो कबर में थिए थी हिकिड़ो ॿाहिरि थी इस्तग़फ़ार न मिले। तौबा तौबा अल्लाह मुंहिंजी तौबा। बिस्मिल्लाह एड़ो इस्तक़बाल त लेडी डायना छा त चंड जो टुकड़ो आसमान त लही ज़मीन ते आयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाय 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 हाय।
हज जूं मुबारकूं बिस्मिल्लाह खाओ 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 ही तव्हांजो ई माल आहे खाओ खाओ त मुंहिंजी दिलि ठरी सभु ॿियो कुझु हुजे दिल बखाना ही तव्हांजी वॾी असां ते हिकिड़ी महिरबानी आहे जो तव्हां असांखे अहिड़ी दावत में शरीक कयो तो बार बार हज ते वेंदो आहे बार बार शैतान खे हीअ पथरियूं हणंदो आहे हीअ पथरियूं हणंदो आहे हीअ पथरियूं हणंदो केॾो जन्नती मुंहिंजी त इहा ई सलाह थी हिन साल बाबा तूं बि हज कर हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मां बिल्कुलु वेंदुसि बसि दिलि में हिकिड़ी उमेद आहे उहा मुंहिंजी पूरी थिए पोइ हज बि पढ़ंदुसि ताजिद बि पढ़ंदुसि निमाज़ूं पढ़ंदुसि पोइ अल्लाह 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 सॼो ॾींहुं अल्लाह ज़िक्र हूंदो ज़बान ते माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह खाओ खाओ हाणे तव्हां मानी खाओ मां तव्हांजी फैमिली खे ॾिसी अचां त खैरां किथे तव्हांजी फैमिली जी ख़ातिर नवाज़ी में का कमी त न आहे छॾी अज़ुल अल्लाह ॾिसां खाओ केॾो बिलंद ख़ान वॾो माण्हू असां ग़रीबनि ते हेतिरी करम नवाज़ी करे पंहिंजी दावत में शरीक कयो वाकई बाबा साईं काथे बिलंद ख़ान ऐं काथे असां मिसकिन केतिरो असांखे थोरो पियो आहे उन वाकई बाबा साईं बिलंद ख़ान केॾो ख़ुशतावा माण्हू आहे वॾा असां ते करम कयासीं जेको असांखे हिन दावत ते शरीक कयोसीं वाकई पुटु तव्हां सही था चओ काथे बिलंद ख़ान सरदार काथे असां मिसकिन आयश करोगी सारे इज्जत पंहिंजी जाइ ते हूंदी आहे चचे जी छोकिरीअ मूंखे किथे ते टमाटो मारे ऐं घर खां बेस्तो करे कढी छॾियो आहे हाँ समझियसि टके जी छोकिरीअ जी मुंहिंजे किचन तां तूं ख़ुशबू सिंघण चाहे थो न पर यादि रखिजे अदा हिन खैरा जो बि ॾिसो आहे हाणे हीअ खैरा उन छोकिरीअ जी ज़िंदगी ज़ार कंदी ऐं रोलणी आहे जिंदो समझी पार थींदी त तुंहिंजी थींदी इहो मुंहिंजो बि ज़िद आहे छॾे खैरा छॾे ओ निणान ऐं भाॼाईअ जो जहिड़ो हलंदो रहंदो आहे
हैरान मुझी ॻाल्हि त ॿुध हाणे 5 ई आङुरियूं गिह में ऐं सिर कढ़ाईअ में हा Maderi, kete kawan है, kete चाला किसी भी साथ कर, किसी रजाए में, मेल बले, शिमकरा तू तो पाए थियो। केर आई जे रस्तो रखियो आहे असांजो वॾो को बेवकूफ़ आहे असां केर आहियो छो मुंहिंजो रस्तो रखियो अथव तुझा भाग भला आहिनि असां तोखे आसमान ते ॻोल्हियूं पिया तूं धरतीअ ते मिली वई आख़िर तव्हां चवणु छा था चाहियो मरी वए बच्चा मरी वए माई असां वठी था वञूं जेसि ताईं तूं पंहिंजी भेण असांजे पीउ जे हवाले न कंदे ओतिरे ताईं तुंहिंजी ज़ाल असांजी अमानत रहंदी असां रोज़ेदार नेक निमाज़ी माण्हू असां रब खां हमेशह इहा ई दुआ घुरी आहे त असांजा माल मिकत सख़्त से वरजाए पर असांजी इज़त बरक़रार रखजाए तो सिद्धो डायरेक्ट मुझे इज्जत में दिखा है तेरे मुझे कुत्ता तो नहीं करते मुझे बेटा जटा छा थिया ही से वो ही सब कुछ थियो आहे दुनिया में पहिरीं सके के गरज वर्द पंहिंजी औरत ना कयो आहे पंहिंजी इज़त ना कयो आहे अचु घर हलो ये सामान साधो तुझे मुंह में रत बाबा अज मां गैरत जो कम करे आयो आया बुलंद खान जे पुटन के मारियो सुठो क्यों थिया था सुठो कम करे आयो आ भला का दी रहा भला का दी जानो कम पुलिस ता पाणे मोड़बो अगर जेकर गैरत कम में पुलिस वधी वई न त तुम पाणे मोड़बो जाने तो पुट तू जेको भी कम कयो आहे न वो अल्लाह जे हबीब जे कानून मुताबिक़ कम कयो आहे मां त चवां थो त इहो बिल्कुलु तूं ठीक कयो आहे लाला
देखो वीर की वलण की कोई लोड़ कोनी बाबा है ना लाल ओ ऐसी न भेण न मूंखे पुलिस जो ख़ौफ़ आहे न क़त्ल जे केस में मूंखे फांसी जो ख़ौफ़ आहे मूंखे सिर्फ़ु इहो ख़ौफ़ आहे जेके सुबुह सवेर सां पुलिस सरदारनि जी हवेली रुख कंदियूं आहिनि ते हिननि जा नापाक कदम असांजी हवेली ते न पहुचनि अच्छा भी देते हैं गुलाम खान अपने पुत्रानी की में प्यार कर देंगे
और ये क्या हमारे मुद्दा कटवारी था उनका ताकत मारने के बच्चों दूसरों का तो जीवा तारे जो भी दूसरों में गया था चल मने चुपड़ी तो कल तो नी तो चलो आई अरे तारे तो खुशियों में गया था और दुश्मन के मामले जब पट्टा लिखे तेरे मने मारे खलेवा नो कौन लगाते हमें जी चल माता तेरी वफा क्या है कौन लगाते असा की मां लाला सी कराची हली वई अयो खत्मो असा दिलाए घट आए था जो मामे जो साथ दियो वक्त ते वो बिडुक्यो असा हिते बेरी करे खुशियूं मनायो न न खुशियूं मनायो खुशियूं इस जमाने वाला असांखे दुखू आणंदा असांजे मामे जे मथां वक़्तु आयो आहे कृष्ण न घुरजनि मुंहिंजा भाउ न घुरजनि हलो था मामे ॾे मूंखे त हिन सूर्यन मां का थप ई नथी अची ही त मुर्दार थी मरी विया अल्लाह जे मामा असांजी पूरी जागीर जी ख़लक़त ॼाणे थी आहे त असांजी 7 पीढ़ियुनि खां वठी असांजो जेको बि मुयो आहे वो पंहिंजी जात ते मुयो आहे ऐं पंहिंजी कट ते मुयो आहे मामा कट ते मुयो आहे हीअं न आहिनि मुया हीअं न आहिनि मुया मामा आराम करे त ताण हुननि खे मारींदासीं जंहिं असांखे हीअ मौत जो तोहफ़ो मोकिलियो आहे मूंखे इहो त ॿुधायो छा हिननि खे तव्हां पंहिंजे पेट मां ॼणी अरे पुट त मुंहिंजा आहिनि न ही त वेंदे वेंदे मूंखे वोट करे विया आहिनि वोट मूंखे इहो त ॿुधायो तव्हां इहे नांग वारा शूकट छो था कयो फज़ल अल्लाह जे बाबा इन जो मक़सदु आहे त असां हिन जो खून पंहिंजे दुश्मन खे माफ़ करे छॾियूं असां पंहिंजो नकु कटायूं त जीअं हिन ॻोठ जा बच्चा बच्चा नंढा नंढा असांखे पथर आणनि न बाबा ईअं हरगिज़ न थींदो बाबा तार मूंखे मोकल ॾे उबटूं बंदूका ईअं तेल मले मरिया हलो त हुनजो पूरो वोट नकारियो हिकु भर न तव्हांखे त ख़बर आहे न त मां हिन जागीर जो बादशाह आहियां जंहिंखे हथ विझां न उन जो साहु कटी छॾियां फज़ल अल्लाह जे पर महिरबानी करे मुंहिंजे रंग में भंग न विझो मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई साहब तूं पंहिंजी दिमाग़ जी खोपड़ीअ खे मंझाए विझ पर पोइ बि तुंहिंजा जवान पुट मारिजी विया आहिनि बिना दफ़ा छा पोइ बि तूं ख़ामोश रहंदे मां तोखे पहिरीं मुलाक़ात में चयो हुउमि न त हिन मुंहिंजी जागीर में जेके बि फ़ैसिला थींदा आहिनि
ही निगरानी में थींदा आहिनि। ही कानून सिर्फ़ सजावट लाइ हूंदो आहे। तो ही फ़ैसिलो बि मां पाण कंदुमि, फज़ल अल्लाह जे सां। असां ॿिन्हिनि धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे असां हाणे इन नतीजे ते पहुता आहियूं। बिलन ख़ान तुंहिंजे मथां राम खाई ॿई खून माफ़ करे छॾिया, मगर इन में हिकु शर्त आहे। असांजो इहो फ़ैसिलो आहे तव्हांजी धीउ सरदार बिलन खान नाले ते ॾाढो जुड़ो पाए। सरदार बिलन खान, असां तुंहिंजे फ़ैसिले खां इनकारी हूं। असां तव्हां सभिनी जे लाशनि जे मथां पैर रखी मामे साईं खे घोट ज़रूर कंदासीं। भाइरो, बाबा साईं त असांखे पंहिंजे भाइरनि जो प्लान करणु न ॾिनो, ऐं हाणे ॾिसंदासीं त बाबा घोट कीअं नथो थिए। बाबा घोट थींदो ऐं ज़रूर थींदो, पोइ छो न असांखे रक्त जा दरिया वहणा पवनि। वॾेरा बिलन ख़ान, असां पंहिंजी भेण मथां चई त थी सघूं था, पर तोखे पंहिंजी भेण जो रिश्तो कॾहिं बि न ॾींदासीं, कॾहिं बि न। जेको थींदो ॾिठो वेंदो। जंज त ज़रूर चढ़ंदी हाजी साहब, असां बि ॾिसंदासीं केरु थो रोके। बिलन ख़ान, असां मरी त सघूं था, पर पंहिंजी भेण जी शादी तोसां कॾहिं बि कोन कराईंदासीं। शादी त ज़रूर थींदी, पोइ ॾिसंदासीं त केरु थो जिए ऐं केरु थो मरे। मरण जूं धमकियूं ॿियनि खे ॾियो, जेकॾहिं असां मरी वियासीं त शहीद आहियूं।